नमस्कार मित्रों, मां हीना अगनाणी शक्तिअ जो आईनो हिक औरत प्रोग्राम तहत एक दफ़ो वरी तव्हांजे साम्हूं आहियां। दोस्तों, नारीअ जा तमाम घणा रूप थींदा आहिनि। उहो सिर्फ़ असां या त पढ़ियो आहे या सिर्फ़ ॿुधो आहे, पर अॼु मां तव्हां सां हिक अहिड़ी पर्सनालिटी जो साक्षात्कार कराइण वारी आहियां जेके हिक माता भी आहिनि, हिक पत्नी भी आहिनि, समाज सेविका भी आहिनि ऐं पंहिंजी बहुमुखी पर्सनालिटी ॾींहों पोइ ॾींहुं हू निखारींदा था रहनि पंहिंजी तपस्या करे। हा दोस्तों, अॼु मां तव्हांजी मुलाक़ात कराइण वारी आहियां भेण अंजलि वाधवाणीअ सां। तव्हांजो असांजे मंच ते हार्दिक स्वागत आहे भेण अंजलि। धन्यवाद हीना जी ऐं नमस्कार कंदुमि तव्हां सभिनी दर्शक मित्रनि खे। दर्शक मित्रों, मां भेण अंजलिअ जी वाक़फ़ियत तव्हांखे ॾियां त असांजा भेण अंजलि हिन वक़्तु NCPCL जे काउंसलर मेंबर तौर पंहिंजी अहम भूमिका निभाए रहिया आहिनि। तंहिंखां सवाइ भारतीय सिंधु सभा जा महिला अध्यक्ष तौर गुजरात में भी पंहिंजी भूमिका हू बखूबी निभाए रहिया आहिनि। तंहिंखां सवाइ हू समाज सेविका आहिनि। केतिरनि ई प्रोग्रामनि में हू अनाउंसर तौर, तंहिंखां सवाइ टीवी में ऐं रेडियो में भी एंकर ऐं अनाउंसर तौर पंहिंजी प्रतिभा ॾींहों पोइ ॾींहुं निखारींदा आया आहिनि। त तव्हांजो खूब खूब हार्दिक स्वागत आहे असांजे हिन सिंधी टीवीअ जे मंच ते। धन्यवाद तव्हां सभिनी जो। भेण अंजलि सिंधी मीडियम में पढ़ियल आहिनि ऐं हिन वक़्तु तमामु घणी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हू अहम किरदारु निभाए रहिया आहिनि। सभ खां पहिरीं मां तव्हां खां ई सुवाल पुछणु चाहींदसि त तव्हांजा शौक़ कहिड़ा कहिड़ा आहिनि? हीना जी, जेको मेन मुंहिंजो सभिनी खां पहिरीं जेको शौक़ु आहे, जेको बचपन खां वठी रहियो आहे, त मां हमेशह किताबनि सां, बुक्स सां जुड़ंदी रहां ऐं जुड़ियल रहां ऐं उन जे द्वारा ई मां अलॻि अलॻि कुझु कमु कयां किताबनि जे द्वारा। त उहो मुंहिंजो शौक़ु रहियो आहे ऐं म्यूज़िक लिसनिंग वग़ैरह उहो तमामु मुंहिंजो हिकु शौक़ु रहियो आहे। पर बुक्स खे मां छॾे न सघंदी आहियां। डेली मां कुझु न कुझु पढ़ां ऐं कुझु न कुझु लिखां। उहो मुंहिंजो मेन हॉबी आहे मुंहिंजी। बराबरि। स्कूल में तव्हां कहिड़े क़िस्म जा शागिर्दा रहिया? हिना जी, सवाल पुछी करे सचुपचु तव्हां स्कूल जा ॾींहं यादि कराए छॾिया मूंखे। स्कूल में पढ़ाई में त मुंहिंजो ॾाढो शौक़ु हूंदो हो ऐं हर वक़्तु मतिलबु मां फस्ट आई हुअसि हर क्लास में, हर स्टैंडर्ड में। इन खां सवाइ 10th में बि स्कूल में फस्ट आई हुअसि ऐं 12th में बि फस्ट त आई हुअसि। उन सां गॾु गॾु सिंधी सब्जेक्ट में ऑल ओवर बोर्ड में मुंहिंजा हाईएस्ट मार्क्स आया सिंधी सब्जेक्ट्स में। ऐं उन सां गॾु गॾु सभिनी एक्टिविटीज़ में मुंहिंजी दिलचस्पी हूंदी हुई। उन वक़्तु स्कूल जी एक्टिविटीज़ जेके बि थींदियूं हुयूं उन सभिनी में मां पार्ट वठंदी हुअसि। लेक्चर ॾींदी हुअसि स्कूल में, जेके ॿिया प्रोग्राम्स वग़ैरह थींदा, सिंगिंग वग़ैरह, उन में बि मां पार्ट वठंदी हुअसि। ऐं रेडियो त मां बचपन खां ई, मूंखे मुंहिंजो हिकु सुठो नसीबु रहियो कि स्कूल टीचर मूंखे बचपन खां ई वठी ॿारनि जे प्रोग्राम में इन्वॉल्व कयो। उहो मुंहिंजो सुठो नसीबु हुयो। ओके, अच्छा। स्कूली जीवन खां पोइ शुरूआत थींदी आहे पंहिंजे कैरियर जी। त तव्हां पंहिंजो कैरियर कीअं शुरू कयो? करियर लाइ त मां ईअं चवंदसि कि शादी खां पोइ त नेचुरली हिकु ॿारनि जूं ज़िम्मेदारियूं अची थियूं वञनि, त कुझु वक़्तु मुंहिंजे लाइ स्टॉप थी वियो सभु कुझु, मूंखे पंहिंजे पाण जे लाइ ध्यानु ॾियणु करणु। पर जीअं ई मूंखे लॻो, जॾहिं मां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदी हुअसि, त पढ़ाइण महिल मूंखे इहो अहसासु थींदो त ॿार हिकु स्टैंडर्ड खां ॿिए स्टैंडर्ड में अचनि था, यानी कि हू डेवलप थियनि था। ऐं जेको उन्हनि जे स्कूल जो क्लास जो जेको पहिरियों ॾींहुं हूंदो हो न, हू ॾाढो ख़ुशि हूंदा हुआ ॿार। त मूंखे लॻंदो ॿारनि जो त डेवलपमेंट थी रहियो आहे, त मुंहिंजो डेवलपमेंट जो छा? मुंहिंजो डेवलपमेंट छा हिते ई रुकिजी वञे? त उहो सवाल मुंहिंजे दिमाग़ में घुमंदो हो
ऐं मां पंहिंजे करियर जी शुरूआत कई त जीअं मां पहिरीं तव्हांखे ॿुधायो कि रेडियो मां बचपन में रेडियो सां इन्वॉल्व हुयसि ॿारनि जी प्रोग्राम में, त पोइ मां लिखणु शुरू कयो छो त राइटिंग मुंहिंजी हॉबी आहे। करंट अफेयर्स ते मां लिखंदी हुअसि ऐं रेडियो ते पंहिंजा थॉट्स पेश कंदी हुअमि, उतां खां शुरूआत थी। ऐं उनखां पोइ मीडिया सेंटर में मां वेंदी हुअसि, उते मां लिखंदी हुअसि ऐं हिंदी में लिखंदी हुअसि, पोइ ट्रांसलेशन थी करे मुंहिंजा आर्टिकल सॼे गुजरात में वेंदा न्यूज़ पेपर्स में। उतां खां मुंहिंजी शुरूआत थी। रेडियो, दूरदर्शन, उन्हनि ते मां पंहिंजा थॉट्स पेश कंदी हुअमि। मां तव्हांजी उन खां पोइ ज़रूरु शादी थी हूंदी, त मां पुछणु चाहींदसि त शादीअ खां पोइ तव्हांजे कैरियर में या तव्हांजे ग्रोथ में कुझु खलल पियो? बिल्कुलु न, खलल त मूंखे न पियो, पर ॼाणी बुझी जेका मुंहिंजी ॿारनि जी जवाबदारी हुई उन पूरी करण खां, जीअं पढ़ाई जी जवाबदारी हुजे, ॿार जॾहिं नंढा हुजनि था त जवाबदारियूं वधीक हुजनि थियूं, उहो स्वाभाविक आहे। बाक़ी मूंखे कोई खलल न पियो। उहो बि मुंहिंजो सुठो नसीबु हुयो कि मूंखे परिवार हमेशह सपोर्ट ई कयो हुयो। तमामु घणा तव्हां सचपच नसीबदार आहियो जो तव्हांखे हेॾो सुठो परिवार मिलियो जंहिं तव्हांखे पंहिंजे कैरियर में बि विकास करण जे लाइ हिमथायो, मदद कई। छो जो अक्सर ॾिठो वियो आहे त जॾहिं औरतूं शादी कंदियूं आहिनि, पोइ भले हू केतिरो बि होशियारु हुजनि, टैलेंटेड हुजनि, पर कुझु न कुझु अड़चनूं अची वेंदियूं आहिनि। काई न काई मजबूरी हूंदी आहे जो हू पंहिंजी प्रतिभा खे रोके करे घर जे ॿियनि कमनि में हुनखे ध्यानु ॾियणो पवंदो आहे। त इन मामले में बि तव्हां लकी रहिया आहियो। बिल्कुलु जी। जीअं त तव्हां मुख़्तलिफ़ तबक़नि सां उथंदा वेहंदा रहंदा आहियो, त मां हींअर पुछणु चाहींदसि त असांजे समाज जी स्त्रियुनि जो हिन वक़्तु कहिड़ो स्टेटस आहे? हिना जी कि जीअं तव्हां चयो समाज जे अलॻि अलॻि मां तबक़नि सां जुड़ियल आहियां, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। जॾहिं खां मां भारतीय सिंधु सभा सां जुड़ियसि मां, त मां नंढनि नंढनि ॻोठनि में बि वेंदी आहियां, शहरनि में बि ॾिसंदी आहियां, त जेको कुझु मां महसूसु कयो आहे त लेडीज़ जिनखे हायर एजुकेशन जो मौक़ो मिलियो आहे ऐं जिनखे पंहिंजे अपॉर्चुनिटीज़ हिकु बराबरि जे नमूने मिलनि, उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5% आहिनि। ऐं अञा ताईं बि घणियूं लेडीज़ अहिड़ियूं आहिनि जेके हायर एजुकेशन्स खां वंचित आहिनि, उन्हनि खे न मिलियो आहे। उन खां सवाइ उन्हनि खे परिवार में जेको चइजे मतिलबु समान हिकु परवरिश जो हिकु साॻियो ई मौक़ो मिलियो हुजे, उहो बि घटि मिलियो आहे। उन खां सवाइ उन्हनि खे डिसीशन मेकिंग घर में बि जेको मतिलबु कि उन्हनि जे व्यक्तित्व खे कोई इम्पोर्टेंस न ॾिनी वञे, उहो लॻभॻि मां ॾिठो आहे। ऐं लेडीज़ जो आवाज़ु दॿियल रहंदो आहे, उहो 90% मां पोज़ीशन में ॾिठो आहे उहो। ऐं जीअं मां पहिरीं ॿुधायो 5% हुजनि, ऐं उन खां सवाइ बि बिल्कुलु टॉप लेवल ते जेके लेडीज़ हुजनि, उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एतिरियूं आहिनि भई आङुरियुनि ते ॻणण जेतिरियूं। यानी असांजी जेके समाज जूं स्त्रियूं आहिनि उन्हनि जी हालति में एतिरो को वधीक सुठो बदिलाव ॾिसणु न अची रहियो आहे। असांजे स्त्रियुनि जे विकास खे दॿाइण में असांजे समाज जो ऐं समाज जी वीचारधारा जो केतिरे क़दुरु हथु आहे? ॾिठो वञे त ईअं गुज़िरियल 2 ॾहाकनि या 3 ॾहाकनि खां ॾिसिजे भई 20-30 सालनि में महिलाउनि जो तमामु घणो डेवलपमेंट त थियो ई आहे, नो डाउट। इन में हिकु ख़ुशी बि आहे मूंखे उन ॻाल्हि जी। त जेको तव्हां सुवालु पुछो था उनजो मां जवाबु ईअं ॾियणु चाहींदसि त जेतिरो महिला खे दॿाइण में पुरुष जो यानी की उनजो हथु त आहे, पर उन सां गॾु गॾु स्त्री जो बि ओतिरो ई, उहा स्त्री बि ओतिरी ई जवाबदार आहे। अगरि तव्हां ॾिसंदो भ्रूण हत्या असांजे देश में आहे। अॼु पहिरीं जेको छोकिरियुनि खे मारियो वेंदो हुओ हिकु अलॻि तरीक़े सां मारियो वेंदो, पर हींअर शिक्षित जेको आहे तबक़ो आहे उहो बि मारे रहियो आहे, पर उनखे मारण जो तरीक़ो बदिलजी वियो आहे। उहो असांजी भ्रूण हत्या असां ॾिसी करे चई सघूं था। उन खां सवाइ जेका घरेलू हिंसा आहे, त घरेलू हिंसा में ईअं न आहे त सिर्फ़ु पुरुष ई जवाबदार हूंदो आहे। पाण ॾिठो वियो आहे त घणनि ई केसिस में महिलाऊं ई वधीक जवाबदार हूंदियूं आहिनि। घर में हुनजी मदर इन लॉ हूंदी, ॾेराणी हूंदी, निणान हूंदी, भेण, कुझु बि, पर त हे मतिलबु इहो ॾेखारे थो त जीअं असां लॻभॻि हिकु सेंटेंस चवंदा आहियूं कि हिकु महिला ई महिला जी दुश्मन आहे, त हिकु महिला एतिरो हुन सां साड़ रखे थी, इन जे करे ई इहो सभु क्रिएट थी रहियो आहे। त उहा बि ओतिरी ई रिस्पॉन्सिबल आहे हुन जे लाइ। असांजे मेन जेके स्त्रियूं आहिनि उन्हनि जी बि वीचारधारा खे चेंज करण जो हींअर वक़्तु अची वियो आहे। उन जे बारे में तव्हांजो छा सोचणु आहे? बिल्कुलु मां चवंदसि त ॾिसो कि जीअं मां चयो कि हर वक़्तु जीअं हाणे 8 मार्च जेको हिकु वुमेन्स डे आहे, उहो अंतर्राष्ट्रीय लेवल ते आहे।
8 मार्च वुमेन्स डे आहे। वुमेन्स डे हुजण जो मतिलबु इहो आहे, इहो असांखे ॾेखारे थो त कुझु असांखे खपे, तॾहिं त असांजे हिन ॾींहं जी ज़रूरत महसूसु थी आहे। भला हिकु उन्हनि जे पुरुषनि लाइ हिकु कुझु जेंट्स लाइ कोई बि ॾींहुं कान्हे, यानी की उन्हनि खे सभु कुझु पंहिंजो अवेलेबल आहे, तॾहिं उन्हनि खे ज़रूरत कान्हे। असांखे ज़रूरत आहे ऐं अंतर्राष्ट्रीय लेवल ते आहे, न सिर्फ़ु भारत लेवल ते, न सिर्फ़ु सिंधी समाज लेवल ते, पर अंतर्राष्ट्रीय लेवल ते। ऐं अंतर्राष्ट्रीय लेवल ते ज़रूरत आहे त उन जे लाइ महिला खे शिक्षित थियणो पवंदो, एजुकेशन वठणी पवंदी। ऐं हिकु ख़ासि जेको हिन जी मां पंहिंजो हिकु मतिलबु वीचार रखणु चाहींदसि त 8 मार्च वुमेन्स डे ईंदो आहे त मूंखे ॾाढो हिकु दुख थींदो आहे। दुख कहिड़ी ॻाल्हि जो थींदो आहे त लॻभॻि संस्थाऊं या त हाउज़ी गेम रखंदियूं आहिनि या किटी पार्टीज़ रखंदियूं आहिनि। अरे हे 8 मार्च जेको वुमेन्स डे आहे उन जे लाइ कान्हे की किटी पार्टीज़ रखूं, पर हिकु आईने वांगुरु असांजे साम्हूं आहे। आईने में जीअं असां पाण खे ॾिसंदा आहियूं त असांजी ख़ूबसूरती बि ॾिसणु ईंदी आहे, त उन सां गॾु गॾु असांजे स्किन ते जेके स्कार्स हूंदा आहिनि, दाग हूंदा आहिनि, उहे बि असांखे ॾिसणु ईंदा आहिनि। त उन्हनि जे लाइ अवेयर असांखे थियणो आहे। असांजे महिलाउनि खे समाज में बराबरि जो अपॉर्चुनिटीज़ मिलनि, बराबरि जी एजुकेशन मिले। असांखे कुझु न खपे, जेको असांजो हक़ आहे सेल्फ रिस्पेक्ट जो, स्वमान असांखे हिकु सहजता सां मिले। असां हिन सृष्टि जो हिकु ओतिरो ई अहमियत भरो अंग आहियूं जेतिरो की हिकु पुरुष आहे। त उहो अगरि न मिलंदो त संतुलन बिगड़जी वेंदो। उहो ई असांजो हिकु मक़सदु आहे हिन 8 मार्च वुमेन्स डे जो। बराबरि, तव्हांजा तमामु घणा नेक वीचार आहिनि ऐं मूंखे लॻे थो की जेकॾहिं अॼु जूं स्त्रियूं यकमुश्त थी वञनि त पोइ उन्हनि जे वीचारनि में ज़रूर बि ज़रूर बदिलाव ईंदो ई ईंदो। ऐं जीअं तव्हां ॿुधायो त ज़रूरत आहे अॼु जी नारीअ खे शिक्षित करण जी, त इहा त हिकु अहम ज़रूरत आहे। छो जो शिक्षा ई न हूंदी त तव्हां पंहिंजनि हक़नि खां वांझियल ई रहंदा। तव्हांखे कोई ॿियो पासे वारो अची करे तव्हांखे न ॿुधाईंदो की हिते तुंहिंजो हक़ कटिजी रहियो आहे या तोखे हिते आवाज़ उथारणो पवंदो। इहा हिकु अंदरां हिकु बदिलाव पाण ई अचणु घुरिजे, जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पॉसिबल आहे एजुकेशन सां ई। इन खां सवाइ परवरिश ते बि असां स्त्रियुनि जो ओतिरो ई हक़ आहे जेतिरो की हिन समाज जे पुरुष जी परवरिश में। त तव्हां इन बारे में पंहिंजे वीचारनि ते रोशनी विझंदा त जॾहिं की 2 ॿार घर में आहिनि, स्त्री ऐं मतिलबु बालिका ऐं ॿार, त ॿिन्हिनि जी परवरिश में अॼु बि असांजे समाज में तमामु घणो तफ़ावत नज़र अचे थो। इन बारे में तव्हांजो छा चवणु आहे? हिना जी तव्हां जेको क्वेश्चन पुछियो उन सां गॾु गॾु मूंखे असांजी हिकु महान कवियत्री थी चुकी आहे महादेवी वर्मा, उन जूं 2 सेंटेंस मूंखे यादि था अचनि, उहो ज़रूरु चवणु चाहींदसि। त महादेवी वर्मा हिकु हंधि लिखियो आहे त मैं दुख भरी नीर की बदली, मैं दुख भरी नीर की बदली, कल उमड़ी थी आज बह चली, कल उमड़ी थी आज बह चली। असां पंहिंजे परिवार में हमेशह जेको फीमेल चाइल्ड हुजे, मतिलबु बेबीअ खे, छोकिरी खे हमेशह ईअं सेखारींदा आहियूं की तोखे संस्कार हुअणु घुरिजनि, हुननि मां संस्कारनि जी वधीक अपेक्षा कंदा आहियूं। पर हक़ीक़त में त ॿिन्ही जे परवरिश में सेम हुअणु खपे। जी हाणे ख़ासि मां ज़िक्र हिते इन करे करणु चाहींदसि, असांजे समाज में ॾिसूं था देश में रेप केसिस तमामु घणा वधी रहिया आहिनि। त रेप केसिस में असां हमेशह इहो ॾिसंदा आहियूं भई छोकिरियुनि खे हे कपिड़ा न पाइणु खपनि, छोकिरियुनि खे हिन टाइम खां पोइ ॿाहिरि न निकिरणु खपे। बराबरि आहे, ग़लति बि कान्हे, पर उन सां गॾु गॾु असांजे घर में जेके ॿार छोकिरा आहिनि, जेके मेल चाइल्ड आहिनि, उन्हनि खे बि उन्हनि सां गॾु गॾु उहो संस्कार असांखे ॾियणु खपनि त हिकु छोकिरीअ जी इज़त केतिरी इम्पोर्टेंस रखे थी। अगरि उहो कोई ग़लति कमु करे थो त उहो बि उन ग़लती जे लाइ उहो जवाबदार आहे, उहो सेखारण जी माउ जी जवाबदारी आहे। ऐं ईअं न आहे त उहो ग़लती करे अचे ऐं असां हुनजी पुठी थपथपायूं। अगरि असां हुनजी पंहिंजे ॿार जी पुठी थपथपायूं था त पोइ समाज में इहे त थींदा ई थींदा केसिस। त असांजी परवरिश में चवंदा आहिनि, असांजे हिकु शास्त्रनि में लिखियलु आहे त माउ खे पंहिंजे ॿारनि खे छा छा सेखारणु खपे। ऐं माउ खे पंहिंजे ॿार खे विद्या ॾियणु खपे, विनम्रता ॾियणु खपे, निपुण यानी की हुनरमंद बि थियणु खपे, छोकिरो हुजे की छोकिरी हुजे। उन सां गॾु शील यानी की चरित्र जी इम्पोर्टेंस हुअणु खपे, उहो हुन माउ जो ई फ़र्ज़ु आहे। जीअं त तव्हां ॿुधायो त में बि सम्मान अधिकार स्त्रियुनि खे मिलणु खपनि। फीमेल चाइल्ड हुजे या मेल चाइल्ड हुजे, ॿिन्हिनि जी परवरिश हिकु समान थियणु खपे। परवरिश त सम्झो समान थी वई, उन खां पोइ समान नमूने
एजुकेशन जो हक़ हुअणु खपे। एजुकेशन हिकु स्त्रीअ खे परिपूर्ण ठाहे थो, हुनखे पंहिंजी वीचारनि खे एक्सप्रेस करण जी फ्रीडम मैसर कराए ॾिए थो। हाणे एजुकेशन बि सुठो जेकॾहिं स्त्रीअ खे मिली वञे थो, उन खां पोइ जॾहिं हूअ समाज अंदरि घिड़े थी तॾहिं हुन वटि ॿई ऑप्शन हूंदा आहिनि, या त शादी या त कैरियर। कैरियर ठाहिण जे लाइ स्त्रीअ खे जेको संघर्ष करणो थो पवे ओतिरो संघर्ष पुरुष खे नथो करणो पवे। उन जे बारे में तव्हां छा चवंदा? हिना जी उन जे लाइ कुझु सेंटेंसिस मां लिखिया आहिनि असांजी महिलाउनि जे लाइ। महिलाउनि में मां ॿिनि अलॻि अलॻि तबक़नि खे इन्वॉल्व कंदसि, यंग गर्ल्स ऐं असांजी मिड एज वारी जेके लेडीज़, यंग नौजवान छोकिरियूं ऐं सम्झो असांजी उमिरि जेतिरी जेके 50-60 सालनि जे आसपास हुजनि, 50-45 सालनि जे। हिकु लिखियो आहे, मां सिटियूं लिखियूं आहिनि कि किचन से कंप्यूटर तक अत्र तत्र सर्वत्र तुम, किचन से कंप्यूटर तक अत्र तत्र सर्वत्र तुम, पति के लिए पार्टनर, बच्चों के लिए टीचर, घर के लिए मैनेजर हो तुम, परिवार का प्यार हो तुम। मां इहो चवणु चाहींदसि त हींअर कंप्यूटर युग आहे ऐं कंप्यूटर युग जो मतिलबु इहो आहे त केरु इंसान केतिरो बि पढ़ियलु हुजे पर अगरि उहो कंप्यूटर सां उनजी वाक़फ़ियत नथो रखे, उनजी जानकारी नथो रखे, यानी कि अॼु जे ज़माने में उहो अंगूठे छाप आहे। त मां असांजी उमिरि जी जेके लेडीज़ आहिनि, महिलाऊं आहिनि, उन्हनि खे इहा सलाह ज़रूरु ॾियणु चाहींदसि त असां सिंधी हिकु त ख़ासि करे किचन जा मास्टर त आहियूं ई, असांखे किचन में सभिनी असां सिंधी लेडीज़ जो ज़ाइक़ो हथ में आहे ई आहे असांखे, पर असांखे कंप्यूटर सां बि हाणे जुड़णु खपे। उहा ट्रेनिंग बि असांखे वठणु खपे, छो त वक़्त सां गॾु गॾु हलणो आहे असांखे। हिकु मल्टी टास्क जेको हिकु असांजो व्यक्तित्व हुअणु हुजे उहो हुअणु खपे असांजो। ऐं जेके नौजवान छोकिरियूं आहिनि उन्हनि खे मां चवंदसि कि अगरि असां पंहिंजो करियर खे असां ध्यान में रखूं था त उन सां गॾु गॾु किचन बि न भुलिजणो आहे। किचन जो मतिलबु आहे कि घर खे न भुलिजणो आहे। घर जे लाइ बि पंहिंजूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि, जवाबदारियूं आहिनि, उन्हनि खे त असांजे पंहिंजे व्यक्तित्व जे अंदरि मतिलबु हिकु रखिणो ई आहे असांखे। ऐं जीअं मां चयो, हिकु इन सां गॾु गॾु मूंखे हिकु यादि अची वई हुनजी विनोबा भावे, संत विनोबा भावे हुया, उन्हनि जी हिकु किताब मां पढ़ी हुई, उन में लिखियलु हुयो त एक लंबे अरसे के बाद एक पढ़ा लिखा इंसान भी अंगूठे छाप हो जाता है। मतलब असां अगर एजुकेटेड आहियूं भी पर असांखे पंहिंजे हुनर खे, पंहिंजी पढ़ाई खे कंटिन्यू रखिणो आहे, तॾहिं असां हिकु लाइव ज़िंदगी असांजी हिकु उहो हूंदी, पंहिंजे व्यक्तित्व जो अपग्रेडेशन थींदो रहंदो। ईअं वक़्तु पंहिंजो जेसिताईं असां बदलाव न आंदो आहे पाण में, अजगुत सां असां कंटिन्यूटी में सिलसिले में असां जेकॾहिं न रहिया आहियूं त पोइ बेजान थी वेंदासीं। ऐं इन करे अॼु जी स्त्रीअ जी बहुमुखी प्रतिभा विकास करण जो वक़्तु अची वियो आहे, छो जो जेसिताईं अंदरूनी ख़्यालात स्त्रीअ जी चेंज न थींदी, अजगुद उनखे पाण ई अंदरां अंतस्फुरणा न थींदी कि मूंखे बि हिन समाज जे विकास जो हिकु हिसो बणिजणो आहे, इहो बोल्ड वीचार जेसिताईं न ईंदो तेसिताईं हर स्त्री अधूरी आहे ऐं स्त्रीअ सां गॾु समाज अधूरो आहे ऐं समाज सां गॾु जुड़ियल देश जो विकास बि अधूरो ई आहे। हिना जी ज़रूरु तव्हां सां हिकु ॻाल्हि मां जोड़णु चाहींदसि त कोई बि समाज तेसिताईं विकास न करे सघंदो आहे जेसिताईं उन समाज जी महिला अगरि विकसित न आहे त उहो समाज, छो त हिकु अंग हर समाज जो अंग हूंदो आहे घरु, ऐं घर में जेकॾहिं महिला पढ़ियल आहे त पंहिंजे ॿारनि खे बि ओतिरा ई उहो संस्कार ॾेई सघंदी। हिकु घरु विकसित थींदो, हिकु समाज विकसित थींदो त ई हिकु देश बि विकसित थी सघंदो आहे। उहो असांजे बिल्कुलु नज़रुनि जे साम्हूं असांखे ख़्यालु आहे उन ॻाल्हि जो। भेण अंजलि, मां तव्हां खां हिकु अहम सुवाल पुछणु चाहींदसि त अॼु जी जागरूत महिला जो हिन समय में कहिड़ो अहमियत भरियो रोल आहे? सचमुच हिना जी तव्हां जेको चयो ॾाढो सुठो क्वेश्चन इहो आहे त जागरूत महिला। हाणे जागरूत महिला यानी कि जीअं मां पहिरीं ज़िक्र करे चुकी आहियां कि एजुकेशन त हुअणु खपे, पर उन सां गॾु गॾु मां ईअं चाहींदसि त जागरूत महिला उहा आहे जेका हिकु महिला ॿी महिला खे अॻियां अचण लाइ मदद रूप थिए थी। हिकु महिला ॿी महिला जो दर्द सम्झी सघे ऐं उनखे अॻियां अचण में मदद रूप करे त ई मां चवंदसि कि उहा जागरूत आहे ऐं उन पंहिंजो फ़र्ज़ु निभायो। ऐं 8 मार्च जेको चऊं था असां विमेंस डे, तॾहिं ई उहो असांजो सार्थक बणिजी सघंदो। ॾिसो हिना जी के
एजुकेशन हुअण खां पोइ बि घणा दफ़ा परिवार में ॾिठो वियो हूंदो आहे त उनखे डिसीशन मेकिंग में उनजो कोई योगदान न हूंदो आहे। सभु डिसीशन्स उनजे घर जा पुरुष ई वठंदा आहिनि, चाहे हुन घर में शादीअ जो कोई डिसीशन वरितो हुजे, यानी कि घर में निणान जी शादी हुजे, भेण जी शादी हुजे, हुनजी धीअ जी शादी हुजे, पर उते उहो जेको फ़ैसिलो हूंदो आहे पुरुष जो ई हलंदो आहे। त उहो त हुनजी एजुकेशन जो पोइ मतिलबु छा थियो? या घर सां गॾु गॾु देश जी पॉलिसी मेकिंग बि, जीअं मां चवां, ॾिसो महिलाउनि खे भॻवान ओतिरी ई ॿुधी ॾिनी आहे जेतिरी पुरुषनि खे ॾिनी आहे, त पोइ हुनजी ॿुद्धीअ जो इस्तेमालु त थियण ई खपे न। त उहो देश जे लेवल ते बि हुनजो मां चवंदसि कि आर्थिक तौर बि हुनजो योगदान हुअणु खपे। हा, ॿी जेका ॻाल्हि मां भुलिजी रही आहियां त असांखे जोड़जक घणेई अधिकार बि ॾिना आहिनि, पर उन्हनि अधिकारनि जी असांखे जानकारी कान्हे। उहो अधिकार सिर्फ़ु जोड़जक ताईं ई सीमित रहियल आहिनि। त उहा जानकारी, उहा अवेयरनेस असांखे, माना असांखे महिलाउनि खे ई उहो कोशिशि करणी पवंदी। छो त ॾिसो, चवंदा आहिनि भई जंहिंखे मथे में सूरु हूंदो उहो पाण खे बाम हणंदो, ॿियो त असांखे बाम हणणु ईंदो कान। त महिलाउनि खे अगरि असांखे जानकारी कान्हे त महिलाउनि खे ई अॻियां अची करे अहिड़े एक्सपर्ट्स खे पंहिंजे विच में विहारणो पवंदो। अॼु 20-25 महिलाऊं गॾिजंदासीं, उते कंहिं एक्सपर्ट खे घुराईंदासीं त असांजा कहिड़ा अधिकार आहिनि उनजी जानकारी असांखे मिलंदी। ॿी ॻाल्हि आहे कि असांजे लाइ क़ाइदा त मतिलबु घणेई घड़ियल आहिनि असांजी गवर्नमेंट जे तरफ़ां, पर न त असांखे उन क़ाइदनि जी जानकारी आहे ऐं न उन क़ाइदनि जो अमल आहे। क़ाइदनि जी जानकारी लाइ बि असांखे घुरिजे त जेके संस्थाऊं आहिनि, रेडियो मीडिया आहे, रेडियो, दूरदर्शन, टीवी वग़ैरह, उन्हनि द्वारा जेके एक्सपर्ट अचनि था उन्हनि खे असांखे ॿुधी करे असांखे जानकारी उहा हासिलु करणु खपे। ऐं अक्सर असां इहो ॾिसंदा आहियूं त ॾिसो समाज में सम्झो किथे रेप थिए बि थो त उते उहा छोकिरी गुनहगार सम्झी वेंदी आहे। उन छोकिरी जो नालो बि तव्हां ॾिसंदा त मीडिया में उनखे ज़ाहिर न कयो वेंदो आहे। अरे अजीब ॻाल्हि आहे, उहा छोकिरी गुनहगार आहे कि उहा छोकिरा गुनहगार आहिनि? त उहा असांजी मेंटालिटी बि असांखे ई ॿाहिरि कढणी पवंदी कि उहा छोकिरी उन लाइ जवाबदार न हुई। त उहो असांजी मेंटालिटी खे बि असांखे चेंज करिणो पवंदो। ऐं ॿियो जीअं हूंदो हुओ पहिरीं जे असांजे वक़्त में हूंदो भई लेडीज़ जी शादी थी वेंदी हुई त उन वक़्तु हुनखे सिंदूर बि लॻाइणो आहे। छो सिंदूर लॻाइणु ग़लति कान्हे, मंगलसूत्र पाइण बि ग़लति कान्हे, पर हुनखे हिकु अहिड़ी सोच खे दायरे में रखणु उहो सही कान्हे। अॼु अगरि लेडीज़ ॿाहिरि वञनि थियूं, जॉब करनि थियूं, त उन्हनि खे उन जे माहौल जहिड़ो उन्हनि खे फिट थियणु घुरिजे। उन्हनि खे उन जे हिसाब सां ज़रूरी न आहे कि उन्हनि जी सोच खे दायरे में रखूं। त मां उहो चाहींदसि त इहे आर्थिक नमूने, क़ाइदाकीय नमूने, सामाजिक तौरु, हर तौर सां उहा अगरि महिला सशक्त थिए थी त असांजो जेको संघर्ष आहे, मां सम्झंदसि कि उनजो जेको पीरियड आहे, वक़्त जी मर्यादा, उहा घटिजंदी ऐं जल्दी असांजो जेके भेनर आहिनि, असांजो सभई सिंधी हुजनि, गैर सिंधी हुजनि, हर महिला असांजी अॻियां ईंदी ऐं हिकु विकासशील देश असांजो बणिजंदो ऐं उनजो हिकु अहम हिसो बणिजी करे रहंदी। ॿी ॻाल्हि मां महसूसु कई आहे घणा दफ़ा, जीअं मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो, मां भारतीय सिंधु सभा सां जुड़ियल आहियां, मां गुजरात जी महिला अध्यक्ष आहियां ऐं NCPSL जी काउंसिल मेंबर आहियां। त उन में मां इहो बि ॾिठो आहे कि लेडीज़ खे जीअं घणा ई दफ़ा भले उन्हनि जे परिवार तरफ़ां हूंदो बि आहे कुझु फोर्स उन्हनि जे मथां अॻिते न अचण जो, करण जो, पर उनखे लिकाए करे बि उहो पंहिंजी एबिलिटीज़ खे अॻियां, यानी कि पंहिंजी स्किल खे, पंहिंजी हॉबीज़ खे अॻियां आणण जी कोशिशि कंदियूं आहिनि। ऐं के पुरुष त अहिड़ा बि आहिनि, मुंहिंजो ख़ुदि जो आज़मूदो आहे कि ॿाहिरि उहे ईंदा आहिनि, ॿाहिरि लेडीज़ सां ॾाढो सुठे नमूने पंहिंजो पाण खे फॉरवर्ड नमूने पेश कंदा आहिनि, पर घर जी लेडी, घर जे हुनजे लेडीज़ खे उहे अधिकार न हूंदा आहिनि। त उहो बहरूपी जेको शख़्सियत जो आहे न, उहो असांखे सुञाणे करे उन लेडीज़ खे, महिलाउनि खे उन में उन्हनि खे थोरो सम्झाए करे उन्हनि खे अॻियां अचणु खपे, संस्थाउनि खे बि अॻियां अचणु खपे। बराबरि। भेण अंजलि, तव्हां असांजे हिन मंच ते आया ऐं स्त्रियुनि जी विकास जे लाइ जेके तव्हां असांखे टिप्स ॾिनियूं उहे तमामु घणियूं बहितर हुयूं। मूंखे उमेद आहे त असांजे दर्शकनि खे बि तव्हांजा वीचार पसंदि आया हूंदा ऐं कंहिं न कंहिं नमूने असां बि हिन विकासशील प्रोसेस जो कुझु हिसो बणिजी सघूं त असांजो तमामु घणो वॾो सौभाग्य रहंदो। हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो, घड़ी बि इशारो करे रही आहे। त तव्हां असांजे मंच ते आया, तव्हांजा ख़ूब ख़ूब शुक्राना। मां धन्यवाद मञींदसि हीना जी तव्हांजो ऐं GTPL जे हिन सिंधी चैनल जो ऐं दर्शक मित्रो तव्हां सभिनी जो तव्हां मुंहिंजे वीचारनि खे ॿुधो ऐं मां हींअर तव्हां खां आॻियां वठंदसि। धन्यवाद। दर्शक मित्रो, हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। वरी मिलंदासीं साॻे ॾींहं ते, साॻे ई वक़्त ते। तेसिताईं ॾिसंदा रहिजो सिंधी TV।